पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान वॾे वज़ीर चौधरी परवेज़ लाही खे डी नोटिफाई करे छॾियो। चीफ सेक्रेटरी पारां सूबाई काबीना टोड़ण जो नोटिफिकेशन जारी। बलीगुर रहमान चयो आहे परवेज़ लाही मुक़रर वक़्त ताईं एतमाद जो वोट नाहे वरितो, तंहिं करे हाणे वॾो वज़ीर नाहे रहियो। नोटिफिकेशन मूजिबि ज़ाहिरी तौर वॾे वज़ीर खे ऐवान जी अक्सरियत नाहे रही, तंहिं करे खेसि डी नोटिफाई कयो पियो वञे। चौधरी परवेज़ लाही डी नोटिफाई करण वारो फ़ैसिलो लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान जो नोटिफिकेशन कलदम करार ॾियण जी इस्तदा। 5 सफ़नि ते बदल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो पियो आहे त एतमाद जो वोट वठण लाइ वॾे वज़ीर न पर स्पीकर खे ख़त लिखियो पियो। गवर्नर खे आइनी तौर वॾे वज़ीर खे डी नोटिफाई करण जो इख़्तियार ई नाहे। तहरीक इंसाफ़ पंजाब जे गवर्नर खे हटाइण लाइ सदर खे ख़त लिखण जो फ़ैसिलो करे वरितो। फवाद चौधरी रद्दअमल ॾींदे चयो आहे त गवर्नर पारां वॾे वज़ीर खे डी नोटिफाई करण जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। गवर्नर खे उहिदे तां हटाइण लाइ कार्रवाई शुरू कई पई वञे। संदसि ख़िलाफ़ सदर खे रेफर सुम्हारियो वेंदो। सख जे सेक्शन पुलिस ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान जवाबदार आफ़ताब महर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो पियो। गिरफ़्तार थियल जवाबदार ॾोहनि जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हो।